सखरन में अवां खे आगाह कंदासीं। 4 ॼणनि जे मारिजी वञण वारे वाक़े ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो हंयो पियो आहे। वाक़े में औरतुनि ऐं ॿारनि सूधो 5 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। मारिजी विलनि में अकन जलबाणी, मेहार ऐं न्याज़ जलबाणी शामिल आहिनि। पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि रूपोश जवाबदारनि लाइ कार्रवाई कई। वारसनि जो इहो चवणु हो। वारसनि चयो त घर घर तलाशी दौरान मज़ाहिमत ते फायरिंग कई वई। SSP नवाब शाह जो पिणु मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। उनजो चवणु हो त क़ानून लागू कंदड़ इदारनि ॾोहारी जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई हुई। अपडेट्स मालूम कयूं था न्याज़ चांडियो खां। न्याज़, छा सूरत हाल आहे हिन वक़्तु? जेके वारिस आहिनि उहे लाशनि सूधो रोडनि ते धरणे लाइ वेठा आहिनि, छा तफ़सील मिली सघे वधीक? सकल ॻोठ मारी जलबाणी में पुलिस ऐं हथारी इदारनि पारां कार्रवाई, घरनि में घिड़ी तलाशी वरिती वई। मज़ामत दौरान निसार इदारनि जे अहलकारनि पारां फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा फौत, 4 ॼणा ज़ख़्मी थी विया। फौतियुनि में सिजावल, अकन, मेहार, निज़ामुद्दीन जलबाणी शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में इमामुद्दीन, अलाद, सारंग, अली नवाज़ जलबाणी शामिल आहिनि, जॾहिं त 2 ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक उन्हनि खे कराची ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठाणनि 4 लाशनि खे सेक्रेटरी नेशनल हाईवे ते रखी धरणो हंयो वियो आहे। रोड ॿई पासा बंदि हुअण सबबि सवें गाॾियूं पहुची वियूं। उन मौक़े ते मिठल जलबाणी, गुल जलबाणी चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह हथार ऐं पुलिस वारनि शहीद कयो आहे। हार पोइ मज़दूरी कंदड़ खे क़त्ल कयो वियो आहे। हिननि एहतजाज कंदे सख़्तु मुतालबो कंदे चयो आहे त क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि मथां केस दाख़िल कयो वञे त असां लाश दफ़न कंदासीं, जे न खोलंदासीं। ॿिए तरफ़ SSP शहीद बिंद्राबाद जो चवणु आहे त हसाज़ेदारनि पारां जेको आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ कार्रवाई कई वई आहे। उन मौक़े ते हींअर बि जेको आहे रोड बंदि करे धरणो हंयो वियो आहे। जी।